अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। यूसी मुरीद खोसा जे ॻोठु केटी खोसा जी ग़रीब औरत मसमात राणी जंहिंजा 2 पुट रोड हादसे में अॻी फ़ौत थी विया हुआ, जंहिंजा सूर या छुटा ई कोन हुआसीं, तेसी खेसि टंग में ज़ख़्म थी पियो, जंहिंजी न्यूज़ शाहीन न्यूज़ ते नशर थियण खां पोइ इंसानी दर्द रखंदड़ हाजी शौकत खान मलकानी जे फौरी तौर ॻोठ में पहुची संदसि 20,000 रुपया कैश ॾिना ऐं प्राइवेट अस्पताल में दाख़िल कराइण जो यकीन ॾियारियो। वधीक ॾिसूं था शाहीन न्यूज़ जे रिपोर्टर शौकत शाह जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, शाहीन न्यूज़ ते ख़बर हलण खां पोइ ॻोठु केटी खोसा जी ग़रीब ख़ानदान जी औरत मुसामत राणी जी माली मदद करण लाइ हाजी शौकत मलकानी पहुची वियो। मुतासर दुर जी 20,000 कैश मदद ऐं समूरो इलाज पंहिंजे ख़र्चे ते कराइण जी ख़ातिरी कराई। वधीक ॼाण वठूं था मरीज़ ऐं संदन वारसनि खां त उन जे बारे में उन्हनि जो छा चवणु आहे। अब्बा, असीं शुक्रगुज़ार आहियूं शौकत शाह जा, जंहिं शाहीन टीवीअ ते असांजो ही टीवीअ ते पुॼायूं ख़बरूं। पोइ शुक्रगुज़ार असीं आहियूं मोहम्मद अली मलकानी, जंहिंजो भाउ हाजी शौकत, तंहिं असां सां काफ़ी मदद कई। 20,000 असांखे रोक रक़म ॾिनई। इलाज पाण मुफ़्त में पियो कराए पंहिंजे ख़र्च ते। असीं उनखे दुआऊं था ॾियूं, उनजे बचनि खे अलाह करे आबाद हुजे, इन खां वधीक हुजे, ख़ुशी हुजे, पंहिंजे बचनि सां आबाद हूंदो, अलाह कंदो। असां ग़रीबनि जी सहारा लधाई, अलाह कंदो आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो। जी चाचा, असीं शुक्रगुज़ार आहियूं शौकत शाह जा, जो वीचारे शाहीन टीवीअ ते असांजो प्रोग्राम ॾिनो, जेके असांजी सहारा लधी, जीअं असांजे मथे मोकिलियो असांजे हाजी मोहम्मद अली खान मलकानी जो भाउ हाजी शौकत, उन असांखे 20,000 रुपया ॾिना माली मदद। 20,000 न, पंहिंजे ख़र्चे ते जेको बि कुझु आहे सभु असांजो इलाजु कराए पियो ऐं उनजे असीं दुआऊं कंदासीं। उनजे लाइ असां हिनखे दुआऊं कंदासीं। असां माना उनजा शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानियूं असां ते, माना उनजा बचनि मां अलाह साईं उनखे लख ॾींदो।